कश्मीर में STP पारां आसफा डेंटल कॉलेज जी शागिर्दाणी निमृता कुमारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल करे आसफा डेंटल कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते STP अॻुवाणनि अकरम बाशकाणी, सनाउल्लाह मलिक, पीरबख्श बालकाणी, दीदार सब्ज़ोई, इमाबख्श बालकाणी, ग़ुलाम असगर सब्ज़ोई, अज़ीज़ सिंधी ऐं ॿियनि चयो त 2 महीना गुज़री विया आहिनि। न्याणी निमृता जी जांच बि कई वई आहे पर कातिल अञा ताईं आज़ादु आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस ऐं ॿिया अमलदार नोटिस वठी निमृता कुमारी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइनि। ॿी सूरत में सॼी सिंध में STP तरफ़ां परमिन एहतजाज जारी रखियो वेंदो। नूर हसन सब्ज़ोई, काश न्यूज़, कंदकोट।